प्यारा ॿारो सिंधी तालीम पढ़ण ऐं लिखण लाइ सिंधी पटीअ जे अखरनि जा नाला ऐं उन जा 10 आवाज़ पढ़णु ज़रूरी आहिनि। असां अव्हांखे वरी उन लाइ था ॿुधायूं जो जेसीं सिंधी पटीअ जे अखरनि जा नाला ऐं उन जा आवाज़ पढ़णु न ईंदा त सिंधी तालीम पढ़ी ऐं लिखी न सघिबी। अचो त पढ़ूं। अॼु जे अखर जो नालो आहे भे। बुनियादी लफ़्ज़ भित। आवाज़ अथसि भ भरियल, भे भिरूं, भ भुॻड़ो, भा भाव, भो भोली, भौं भौंक, भू भूरल, भे भेड़, भय भैलजण, भी भींडी। वधीक पढ़णु सिखंदा यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा।